وعلى آله وصحبه أجمعين. فأما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لو أنزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون. والله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم. والله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون. هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الصادق الأمين. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. وقال النبي صلى الله عليه وسلم: إن أشرف أمتي حاملة القرآن، او کما قال علیہ الصلاۃ والسلام. قابل احترام मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह तबारक व तआला जा एहसान आहिनि जंहिं बारी तआला तव्हां असांखे क़ुरान पाक जे अज़ीम नेमत सां नवाज़ियो आहे. क़ुरान पाक हिन जहान जो रूह आहे. जे जिस्म जे अंदर रूह जी अहमियत आहे, ईअं क़ुरान पाक जी हिन जहान जे अंदर अहमियत आहे. रूह जिस्म मां ख़ारिज थी वञे त तो असांजो वजूद दुनिया में न रही सघंदो. इंसान खे दुनिया जे अंदर जे बक़ा आहे त उहा रूह जे करे आहे. भले वो हसीन जमील बादशाह ऐं शहज़ादो छो न हुजे, बाक़ी जिस्म उन जो मज़बूत हुजे, हुसन ऐं जमाल में पंहिंजो मट पाण हुजे, पोइ अवां जॾहिं रूह ख़ारिज थी वियो त उनखे नुमाइश जे लाइ सजाए करे कोन रखंदो. उन इंसान खे मिट्टी जे हवाले कंदा हो त हाणे इहो दुनिया में न रही सघंदो. इन जो विकार ख़तम थी वेंदो. इन जो है जिस्म भुरी वेंदो, बदबू कंदो, फाटंदो फुलंदो. इन जूं अखियूं बेकार, इन जा कन बेकार, इन जी ज़बान बेकार, इन जा हथ बेकार, इन जा पेर बेकार. जॾहिं रूह हुयो त अखियुनि में बीनाई हुई. जॾहिं रूह हुयो त कननि जे अंदरि क़ुवत सिमाई मौजूद हुई. जॾहिं रूह इन ढांचे में मौजूद हुयो, ज़ुबान में क़ुवत गोई हुई. जॾहिं रूह मौजूद हुयो, पेरनि में हलण जी सलाहियत हुई. जॾहिं रूह मौजूद हुयो, हथनि में पकड़ण जी सलाहियत मौजूद हुई. जॾहिं रूह ख़ारिज थी वियो, इहो ढांचो त साॻियो ई आहे, पर रूह जे ख़ारिज थियण सां इहो बेकार थी पियो, नकमो थी पियो. हाणे कंहिं बि कम जो कोन्हे. मतिलबु मक़सदु इहो थियो त इन इंसान जी जेकी बका इन रूह सां आहे,
जो रूह ख़ारिज थी वञे त इहो इंसान कंहिं बि कम जो कोन्हे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ईअं हिन जहान जी बका बि हिन क़ुरान पाक में जैसे तो ही कुरान पाक दुनिया के अंदर मौजूद आ तैसी तो ही दुनिया कायम है दायम आ दुनिया जवाल पजीर न थी दुनिया के तैसी तो ही दवाम आ जैसे तो ही दुनिया जो रूह कुरान दुनिया में मौजूद आ। मुझा अजीज दोस्तों रब ताला इन कुरान पाक के लाए फरमाई ही कुरान पाक में एडी हैबत आ एडो रोब आ हिन में एडो दबदबो आ जे मां इहो कुरान जबलन जे मथा नाज़िल कया हा जबल इन जी हैबत इन जो रोब बर्दाश्त न करे सघन हा ज़र्रा ज़र्रा थी पवन हा टुकड़ा टुकड़ा थी वञे हा इं जबल जी उहा कैफियत न रहे हा उन जो सिकिल खत्म थी वञे हा इं पानी थी पवे हा इन जो वजूद वजूद रहे ही न हा। कुरान पाक के अंदर एडो रोब दबदबो कुव्वत ताकत मौजूद आ। रब ताला इन कुरान पाक के सांढण जे लाए पहिरियां पहिरियां अहिड़े क़ल्ब जो इंतिखाब फरमायो जेको क़ल्ब मज़बूत ऐं जंहिंमें सिकिल हुयो उहो क़ल्ब अतहर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी जो हुयो। उन जगह खां सवा भी काई भी जगह दुनिया ते कोन ही जेका हिन कुरान खे कुरान जी हैबत ऐं कुरान जो रोब बर्दाश्त करे सके। तो मुझा अजीज दोस्तों जैसे करे ही जहान वजूद में आयो आ जैसे करे हिन दुनिया के बका है जैसे करे ही इंसान बसंता पया जैसे करे ही रंगीन दुनिया जा नज़ारा अवां जे अखिन जे सामो चमक ऐं धमक कयूं बीठा हैं। मुझा अजीज दोस्तों वो ही अल्लाह जो कलाम आ इन कलाम जी तालीम दीनी इदारन में दीनी थी वञे उन तालीम जो इंतजाम ही गरीब अवाम जे जिम्मे आहे। इन तालीम जो बंदोबस्त ही उलमाए किराम बुजुर्गाने दीन पंहिंजे खानकाहन में मदारस में मसाजिद जे अंदर कराइन था पया दुनिया के बुधाइण चाहन था ए दुनिया वारो तहां जी जेकॾहिं बका है त हिन कुरान सां अथव। दुनिया जी बका दुनिया जे शयन सां न आहे तो दुनिया में इंसान वडी तरक्की करे वडा महलात अडाए साइंस जे लिहाज से अरे अजीब और गरीब शयूं ईजाद करे न मकसद जो को दुनिया जो रब ताला है न तो असा के पैदा कयो दुनिया के अंदर कुछ वक्त जे लाए हिते रहायो वो मकसद दुनिया हासिल करना ना है दुनिया की तरक्की ना है वो रूहानी तरक्की है वो तरक्की तो अमाल जी है वो तरक्की कुरान पाक जे इल्म हासिल करण सा थी बाकी दुनिया के अंदर इंसान केतरा तजुर्बा करे महारतू करे ट्रेनिंग करे वह शय मकसद ना है। वक्त जो एकड़ो आदिल बादशाह गुजरियो है हारून रशीद तमाम नेक सिफत इंसान हुयो। हारून रशीद जे दरबार में एक दफो दरबारी आयो एक मदारी अची करे हाजिर थो ये मदारी पंजा करतब देखाईदा हैं जावा दिसंदा हो कहीं जगह ते मानुन जो हुजूम हुंदो आ को मदारी बैठो हुंदो आ वो पंजा करशमा करतब मानुन के दिसे देखाए करे इबरत में वेदो आ मानुन को इनाम हासिल कर वठंदो आ। इए हजरत हारून रशीद जे दरबार में एकड़ो मदारी आयो अची करे बादशाह के अर्ज करें सही मां पंजो करतब देखाईंदुस जब भले जब मां पंजे फन जो इजहार कंदुस भले देखार पंजो फन केड़े फन जे अंदर तू महारत हासिल कई आ। इन मदारी जे हथ में ब सुयूं हुयूं हिकड़ी सुई सामो सेन में खोड़ियाई
बी इन जे हथ में हुई पोइना थी निशानो वठी उन सुई के बी सुई तरफ उछलाई एडी उन ट्रेनिंग कई निशानो पचायो हुयो जो उहा सुई जेके उछलाई खोड़ियल सुई जे सोराख में हली वई बगैर कहे आले जे आलो आ गन आ उन जे ज़रिए मां निशान वठे थो गलोल आ उन जे ज़रिए निशान वठे थो हे बगैर कहे आले जे इए सिर्फ हथ सां उन उछलायो त उहा सुई वञी करे उन जे सोराख में पइजी वई त वेठल माण्हुनि में अजीब शय ज़ाहिर थी पई बादशाह जा वज़रा ऐं मुशीर वेठा हैरत में अची विया एडो हिन करतब कमाल ॾेखारियो आहे एडी ट्रेनिंग कई आहे जो उहा सुई उहा परे खां उछलायो त उन जे सोराख में पए थी पई बादशाह सलामत भी ॾिठो उन जो करतब बादशाह साहब पंहिंजे खजानीची खे हुकुम कयो त सरकारी खजाने मां इनके इनाम जे तौर ते हिकिड़ो दिरहम ॾिनो वञे माना हिकिड़ो रुपयो हिनके इनाम ॾियो छो त बादशाह वटि ॿिन्ही क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि हिकिड़ा इनाम तक़सीम करण वारा ॿिया ॾंडे वारा जेकॾहिं को मुजरिम अचे त उनखे वरी पादर बि हणाईंदा आहिनि बादशाह पंहिंजे जलाद खे हुकुम कयो त 10 कोड़ा बि हिनखे हणी छॾ 10 पादर दबेसि इहा ॻाल्हि अजीब हुई वेठलनि बादशाह सलामत खे अर्ज़ कयो बादशाह सलामत असांखे ॻाल्हि सम्झ में न आई हिनखे इनाम मिलियो हिन पंहिंजे करतब ॾेखारियो तव्हां हुनखे हिकिड़ो रुपयो इनाम ॾिनो 10 जूता हिनखे फ्री में लॻा इहे कहिड़ी सज़ा में बादशाह वॾो दाना हो वॾो अकुलमंद बादशाह हो हारून रशीद जवाब ॾिनई त मां इन जे महिनत खे ज़ाय न कयो हिन महिनत कई ट्रेनिंग कयई सुईअ जे पाखोड़े में परे खां सुई वञी करे दाख़िल कयई इन में इन वक़्तु सर्फ कयो वॾी ट्रेनिंग कई हूंदी मां इनखे इन जो बदिलो ॾिनो वठ तुंहिंजो हक़ मां न खईंदुसि बाक़ी इन जेको वक़्तु ज़ाय कयो सॼी उमिरि या हिकिड़ी सुई ॿी सुई जे सोराख में पिहाइण जे लाइ ट्रेनिंग कंदो रहियो इहो इन वक़्तु ज़ाय कयो आहे इहा शइ मक़सदु न आहे हिन गैर मक़सद शइ हासिल कई आहे तंहिंजे करे हे पादरनि जो हक़दार आहे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मालूम थियो त दुनिया में जेकी शयूं तो असां भले केॾी बि तरक़ी करे वञूं उहा शइ गैर मक़सूद आहे मक़सूद न आहे मक़सूद आहे अल्लाह जी इबादत अल्लाह जी रज़ा अल्लाह जी मोहब्बत ऐं क़ुरान पाक जी तालीम इहा मक़सूद आहे मतलूब इहा शइ आहे जे असां पंहिंजे मक़सद खे छॾे ॾींदासीं मक़सद खे फौत कंदासीं ऐं गैर ज़रूरी शयुनि खे हासिल करण जे लाइ सॼी ज़िंदगी बसर करे छॾीसीं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पोइ इन मदारी वांगुरु जूता न खाइबा त ॿियो छा थींदो इनाम खणी मामूली मिलियो पर फटका ज्यादा लॻी विया त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो क़ुरान पाक जी तालीम वॾी नेमत आहे इहा नेमत रब ताला उनखे अता फरमाईंदो आहे जंहिंसां अल्लाह जी रज़ा हूंदी आहे जंहिं बंदे सां अल्लाह जी रज़ा हुजे जंहिंसां अल्लाह राज़ी थी पए पर रब ताला उनखे पंहिंजे नेमत सां नवाज़ींदो आहे वो कुरान पाक जंहिंजी उहा सिफ़त आहे जंहिंमें शफ़ा बि आहे जंहिंमें रहमत बि आहे जंहिंमें हिदायत बि आहे काफिल ला इलाज मरीज़ इलाज कराए कराए मर्द में इफ़ाक़ो न आयो हाणे अहिड़े मरीज़ जे लाइ तव्हांखे डॉक्टर ऐं हकीम तबीब मशवरो ॾींदा आहिनि त बसि हाणे इन जो इलाज मुमकिन कोन्हे हाणे इन जो मौत वाक़ियो थींदो इन जे जेकॾहिं राहत पहुचाइण चाहियो था त इन जे मथां क़ुरान पाक जी तिलावत कयो इनखे सूरत यासीन ॿुधायो सूरत रहमान ॿुधायो सूरत फातिहा मथां पढ़ोसि रब ताला फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन मां क़ुरान खे नाज़िल कयो आहे जंहिंमें शफ़ा बि आहे ऐं रहमत बि आहे शफ़ा ऐं रहमत अगे रब ताला फरमायो मोमिन जे लाइ आहे काफ़िर जे लाइ न जेको क़ुरान पाक खे मने
जेको कुरान पाक जे मथा ईमान आणे, जेको उनखे तस्लीम करे, कुरान पाक जो अदब एहतराम करे, तो कुरान पाक शफा उन जे लाइ उनखे ज़रूर शाफ़े ॾींदो जेको उनखे मने थो। ऐं रहमत बि उन जे लाइ आहे जेको कुरान पाक जे मथां ईमान आणे। रहमत लिल मुमिनीन शर्त आहे, मोमिन न आहे त पोइ अमल बेकार आहे, पोइ बेईमान जे मथां पढ़ो को फ़ाइदो कोन थींदो। रब ताला फरमायो वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा, ज़ालिम खे सवाइ तबाही ऐं बर्बादी खां कुझु कोन अथव। तो असां जेकॾहिं मस्जिद अॾाईंदा आहियूं, मक़सद हूंदो आहे अल्लाह जी रज़ा। ईअं मके जा मुशरिक बि मस्जिद हराम जे तामीर में हिसो वठंदा हुआ ऐं सवाब जी नियत सां हुज्जाज किराम खे पाणी पियाईंदा हुआ, पर हुया काफर, ईमान कोन हो। कम त भला मस्जिद हराम जी तामीर ऐं हज जे पांधेड़नि खे पाणी पियारणु एॾो वॾो अमल करणु, अमल वॾो आहे, बशर्ते के उहो आमिल मोमिन हुजे, अमल करण वारो मोमिन हुजे। जे आमिल मोमिन न आहे, काफर ऐं मुनाफिक आहे, त पोइ एॾे वॾे अमल जो उजूरो बि इनखे न मिलंदो। कुरान पाक में रब ताला फरमायो अजअलतुम सुक़ायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम कमन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वजाहद फी सबीलिल्लाह ला यस्तवून इंदल्लाह वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। अरे हाजन के पानी पियारे हूंदा पिया, अमल रब ताला फरमाए तो न न न बेईमानो तव्हांजो अमल क़बूल ई न आहे। वाक़ियो अचे तो हदीस पाक के अंदर हिकड़ी बदकार औरत हिकड़े प्यासे कुत्ते के पानी पियारियो। बदकार औरत हुई, फासिक हुई, इन जानवर के जानदार के पानी पियार सां रब ताला उन जो खताऊं माफ़ कयूं, उन जी तकदीर तब्दील थी वई। जंहिंजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो थियो हुयो उन जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो थी वियो। मालूम थियो त उहा औरत बदकार तो हुई पर काफर न हुई। ऐं हेॾो हे काफर मुशरिक बेईमान हुज्जाज खे सबीलू भले खोल, सबीलू खोलण सां को फ़र्क़ थींदो न। सबीलू रस्तनि ते हणनि था पिया। पहिरियों ईमान साबित कर, पहिरियों मोमिन थी, पहिरियों ईमान पोइ ख़ैरात, पहिरियों ईमान पोइ निमाज़, पहिरियों ईमान पोइ हज, पहिरियों ईमान पोइ रोज़ो, पहिरियों ईमान पोइ मसाजिद ऐं मदारस जी तामीर। मुंहिंजा ईमान शर्त। कुरान पाक में रब ताला फरमायो मा कान लिल मुशरिकीन अन यअमुरू मसाजिद अल्लाह शाहिदीन अला अनफुसिहिम बिल कुफ्र उलाइका हबितत अअमालुहुम व फिन नार हुम खालिदून। कुफ्र अमल जे करे मुशरिकन जा अमल नास थी विया, चट थी विया। पहिरियों ईमान हुजे, तौहीद हुजे, अल्लाह जी वहदानियत ते मुकम्मल भरवसो हुजे, पोइ अमाल सालिह आहे। अमल सालिह करण जे लाइ बि टे शर्त आहिनि। सभ खां पहिरियों शर्त ईमान आहे, ॿियो शर्त इखलास आहे, टियों शर्त इत्तिबाए नबी आहे। जेकॾहिं उन अमल जे अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं ताबेदारी न आहे त पोइ उहो अमल बि मरदूद ऐं मलऊन आहे। हिकिड़ो माण्हू नमाज़ पढ़े, हाणे जेकॾहिं तव्हां सभु सुबुह जी नमाज़ पढ़ो, जमात सां नमाज़ थींदी,
हाणे इशा जी पढ़ो सुन्नत जे खिलाफ आहे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमल जे खिलाफ आहे। खाना काबा के पुठी ॾेई करे बीहे, हे नमाज़ पढ़े, मशरक़ जे तरफ मुंह करे, ओभर मुंह करे बीह रहे, बरकातू न 100 रकातू पढ़े, सवाब मिलदुस कुछ भी न मिले। ईमान इखलास ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत के साम्हूं रखी। मां जेको ही अमल कयो आहे, अल्लाह जे रसूल कयो आहे या न कयो आहे, सोने नबी जो हुकुम छा आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हिन अमल जो हुकुम कयो आहे या तरक करण जो हुकुम कयो आहे? रब ताला फरमाए थो, क़ुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मुंहिंजा महबूब चओ इन्हनि खे, जे चाहियो था त अल्लाह असां खां राज़ी थिए, अल्लाह असांखे पंहिंजो महबूब बणाए, त पोइ फत्तबिऊनी शर्ता सोना नबी चवे त मुंहिंजी ताबेदारी कयो, सुन्नत जी ताबेदारी कयो। ऐं सुन्नत जी वॾी अहमियत आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, मन तमस्सक बिसुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अजर मिअत शहीदा। फसाद वारे जमाने में, फितने वारे वक्त में हिकड़ी सुन्नत के जिंदा करो, हिकड़ी सुन्नत के 100 शहीद सवाब, फलहु अजर मिअत शहीदा। शहादत का घर बैठे थोड़ा मिलती है, शहादत जो वडो मकाम आहे। रब ताला फरमातो, वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून। देखो अल्लाह जे राह में शहीद थे कि तकलीफ ईंदी, खून वहंदो, कारण इहो हिकिड़ो शहीद ऐं होॾां हिकिड़े सुन्नत के जिंदा करे, सुन्नत के चिबड़ी वठे, सुन्नत ते अमल कयई, उनके इन शहीद खां वधीक 99 सां वधीक सवाब मिले थो पियो, गोया के 100 शहीद जो अजर। हालांकि उन जमाने में, सोने नबी जे जमाने में सभई पैगंबर जा परवाना साहबा सुन्नत ते अमल करण वारा हुया। सोने नबी फरमाया, उन जमाने में इंद फसाद उम्मती, जब वक्त में उम्मत के अंदर फसाद बर्पा थे, वो जमानो ईंदो जो माण्हू सुन्नत का नफ़रत कंदा, दीन का नफ़रत कंदा। हे वक्त जो यहूद नसारन जी यलगार, जो जालिम इस्लाम जो दुश्मन ताना हणे ते पयो। जेकॾहिं तूं चेहरे ते दाढ़ी छॾी, पोइ तोखे चवे थो दकियानूस, तोखे चवे थो इंतिहा पसंद, तोखे चवे थो शिद्दत पसंद, कई खबीस लक़ब ॾे थो। इन ज़माने जे अंदर काफर त छा, यहूदी नसारे खे त परे कयो, चङा भला तो असांजे पाड़े जहिड़ा, अड़े छोरो खरीस ॾाढी छॾी अथसि, मुलो लॻो पियो आहे, मथे ते पटको अथसि, सूफी ॾिसेसि, कांच मथे अधु पिनीअ ते अथसि। माण्हू दीन ते टोकूं कंदा। अहिड़े ज़माने में जॾहिं सुन्नत को नफ़रत करनि, फसाद बर्पा थी पए, इन फसाद उम्मती। उन ज़माने में त सभई हुया। सोने नबी उन वक्त में न फरमायो जेको हाणे सुन्नत के जिंदा कंदो 100 शहीद सवाब, पोइ उहे त जंगी न करंदा न, जॾहिं शहादत घर वेठे मिले थी, पोइ जा थियो कयूं। उन ज़माने में जॾहिं तूं सुन्नत खे अपनाईंदे, तूं ताना खाईंदे, तोखे दोस्त अहबाब मलामत कंदा। अॼु उहो वक़्तु अची वियो। जेकॾहिं कंहिंजो छोरो अंग्रेजी फरफर ॻाल्हाए थो त पीउ मां फ़ख़ुर था करनि, माइट फ़ख़ुर था करनि, मुंहिंजो छोरो अथई, वाह वाह, ये रवानगी सां अंग्रेजी ॻाल्हाए थो, पूरी अबिसियत।
पी खुश तो थे यकदम उनखे वठी ॾींदो ड्रेस सूट बूट हर शइ फीस भरींदो 5,000 कॉलेज में लखिया रुपया ख़र्च कंदो पर मदरसे जो अब्दुल करीम साहब चवे बाबा 1000 रुपया त ॾे प्रोग्राम 100 रुपया ते लवाईंदो तो ना उनजो छोरो पढ़ंदो हुजे मदरसे में अहमियत असां को निकरी वई आहे दीन जी अहमियत ना है अहमियत हुनन जी हर एक मानू इन मकसद में आ त असां के मकसद ताकि असां के दुनिया में को सिलो मिले हजरत फरमायो वडर रहमतुल्लाह अलैहि मलफूजा सुबह मा पढ़ा पियो साईं फरमायो पुट अज जे कदे को मानू सलूक जा सबक हासिल तो करे न कहीं बुजुर्ग जे सामो गोदा भनी करे वे तो उते भी उन जा मकसद दुनिया है तो माके खिलाफत मिली वने मुझे तबीयत हाल तारी थी वने गुरिया थी पवे मां जी चवा इं थी फरमाए जे कदे इहो इरादो थस त माके खिलाफत मिले मुझो शेख मुके खिलाफत जी इजाजत दे ए मुझो हाल तारी थी पवे फरमाए इहो शिरक है अशिरक जी माफी कोनी इरादो बदल जी वियो ए हाने अजुकल मानो ये लगा पिया अरे हेरे कारे वए चे बाबा खिलाफत मिले थी ता कादरन वट हाने गोडा गसाए गसाए कुछ मिलियो ही कोन बस तो चतो त बस बाकी दुनिया तरक्की पोत तो या पंजा एकड़े खुदा खातिर अल्लाह जी रजा खातिर त अमल कयो ही कोन तो ये अमल कयो मुके वावा मिले मुके खिलाफत मिले मुझा अजीज दोस्तों हर शय में अल्लाह जी रजा मकसूद सोया नबी फरमायो उन जमाने जे अंदर एकड़ी सुन्नत के जिंदा करण 100 शहीद जो सवाब फलहु अजर मिअत शहीदा वो जमानो फितने वारो है थी इन दौर जे अंदर पंजे बच्चन के कुरान पाक जी तालीम दी कुरान पाक जी तालीम का मतलब भी काई तालीम कोने बाकी बया हुनर हैं तालीम आहे ही कुरान जी दीनी तालीम अची वई शऊर पैदा थी पंदो समझ थी पौंदी हलाल ऐं हराम में ही तमीज कंदो घर के अंदर दीनी माहौल पैदा थी पवंदो जद रोशनाई इंदी या लाइट इंदी या तारीकी पारे खत्म थी वेंदी सिज उभरियो रात जी ऊंदे खत्म थी वई दियो बरी पियो रोशनाई अची वई जलालत ऐं गुमराही खत्म थी पई जदे ये कुरान पाक दिल में इंदो दिल रोशन थींदी तो वो फासिद अकायद सब खत्म थी वेंदा कुरान पढ़ंदो वेंदो दिल रोशन थी वेंदी वो बातिल वहम सब खत्म थी पवंदा मुझा अजीज दोस्तों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अशरफ उम्मती हामिलतुल कुरान मुझे उम्मत में इज्जत वारा रुतबे वारा शान वारा शौकत वारा मान वारा उहे मानू आहन जंहिंजे सीने में कुरान ही फरमाना सोने नबी जो भले इहो गरीब जो बारा मिस्कीन जो बारा पर सोने नबी फरमायो मुझे उम्मत जो मोतबर इहो मुझे उम्मत जो नवाब इहो मुझे अशराफ उम्मती इहो इन अशरफ उम्मती हामिलतुल कुरान सोने नबी फरमायो मुझा अजीज दोस्तों बस असांजी बहादुरी मकसद ही मुबल्लिग ॿिया वेठा आहिनि मां मुबल्लिग मुक़रर न आहियां ख़ादिम आहियां तव्हांजो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए काफ़ी दोस्त अहबाब ॿिया बि स्टेज ते मौजूद आहिनि दुआ है अल्लाह साईं हिन जलसे खे कामयाब करे अल्लाह साईं हिन इदारे खे ता क़यामत आबाद रखे मौलाना अब्दुल करीम साहब हिन दौर जे अंदरि हीउ वॾो प्रोग्राम रखी करे पंहिंजे दोस्तनि खे सुजाग करण जी कोशिश कई आहे दुआ है अल्लाह तबारक व तआला उन जी भी मेहनत के पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा दुआ घुरूं या अल्लाह या रहमान या रहीम या रब्बि इग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन।